वधंदड़ गर्मी में हीट स्ट्रोक या केसिस भी वधंदा पिया। ऊन्हारी गर्मी में असांजे जिस्म खे हिकु त पसीने ॿियो गर्मी ॿिन्हिनि सां मुंहुं ॾियणो पवंदो आहे, जिसां छा आहे त असांजे जिस्म जा जेके ज़रूरी नमकियात हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते सोडियम, उहे ज़ाया वग़ैरह थींदा आहिनि। सोडियम असांजे जिस्म जे मसल्स लाइ, असांजी नर्व्स लाइ ऐं ब्लड प्रेशर लाइ काफ़ी अहम आहे। ऐं जॾहिं असांजे सोडियम जिस्म में घटिजी वेंदो आहे त उनखे असां मेडिकल टर्म में हाइपोनेट्रीमिया चवंदा आहियूं। अचो त उन ख़तरनि जे बारे में ॻाल्हायूं। अगरि सोडियम असांजे जिस्म में घटिजी थो वञे, कहिड़ा कहिड़ा ख़तरा थी सघंदा आहिनि, इन्हनि खे कीअं रोकियो वञे। सभिनी खां जेका पहिरीं अलामत हूंदी आहे जॾहिं ताईं सोडियम घटिजी ईंदी आहे तव्हांजे जिस्म मां, उहा हूंदी आहे मसल फटीकनेस, थक ऐं तव्हांजी कमज़ोरी वग़ैरह थी पवंदी आहे। ऐं ब्रेन ते कहिड़ी हूंदी, तव्हां कंफ्यूजन वारी स्टेट में हूंदो, तव्हां उलझन में हूंदो। उन खां अलावा जेका थर्ड आहे उहो तव्हांजो ब्लड प्रेशर आहे, उहो ड्रॉप थींदो, घटिजी वेंदो ब्लड प्रेशर। ऐं जेका सभिनी खां ख़तरनाक जेका शइ आहे जेका थी सघे थी सोडियम जी कमी करे, हू आहे हीट स्ट्रोक, जेका मेडिकल इमरजेंसी आहे। असां जेका डेफिशिएंसी आहे सोडियम जी, हिनखे कीअं रोकियो वञी सघिजे थो। सभिनी खां पहिरियां असां जिम वग़ैरह कंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे पगर वग़ैरह ईंदो आहे, जेको पसीनो आहे, मथां असां गिलास पाणी पीअंदासीं या 1.5 गिलास पाणी पीअंदासीं, असांखे लॻंदो आहे त हाणे सोडियम पंहिंजी नॉर्मल रेंज में अची वियो आहे, पर हालांकि ईअं न थींदो आहे। रुगो पाणी पीअण सां तव्हांजी सोडियम जी जेका कमी आहे उहा पूरी नथी थी सघे। तंहिं करे तव्हांखे नमकियात वठणी पवंदी, जेका फ्रूट्स में तव्हां वठी सघो था, वेजिटेबल्स में वठी सघो था। फ्रूट्स में तव्हां केलो ऐं प्लस में जेका हिंदाणो आहे उहो तव्हां वठी सघो था। वेजिटेबल्स में टमाटो थी वियो, प्लस में तव्हां खीरो वग़ैरह वठी सघो था, ॾही वठी सघो था, तव्हां खटाइण वग़ैरह वठी सघो था। या सभिनी खां सवलो तरीक़ो आहे तव्हां लीमो पाणी ठाहे सघो था। लीमा वठी करे पाणी में मिक्स कयो, हिकिड़ो गिलास पीओ ऐं चिल रहो। थैंक यू।